जो एक दफ़े सन जे दरवाजे ते हिकिड़ो सवाल ही आयो। अर्ज़ु कयई त इमाम हसन सोना मां तुंहिंजे दर ते अॼु सवाल खणी आयो आहियां, मिसकीन आहियां, मेहरबानी करे मुंहिंजी का मदद कयो, मुंहिंजो सवाल पूरो कयो। इमाम साईं फरमाइनि था त अदा हिकिड़ो मिंट बीठो, पाण अंदर वया, पंहिंजे घर में पाक के फरमायूं, घर वारनि खे फरमायो त हिकिड़े पासे थी बीहो, पर्दे में वञो। हिकिड़ो साइल आयो आहे, उनखे मां पंहिंजे घर में वठी अचण थो चाहियां। घर वारा पासे ते थी विया, पर्दे में विया। इमाम हसन उन सवालीअ खे वठी पंहिंजे घर में आणे थो। फरमाइनि था त ए सवाल कंदड़, हे घर तुंहिंजे हवाले आहे, जेका बि शइ मुंहिंजे घर जे अंदर मौजूद आहे या तूं खणी वञ। एॾो सखी हो हज़रत इमाम हसन। तॾहिं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमायो, वो हसन मुजतबा सैयदुल असखिया, वो हसन जेको सखिन जो सरदार आ। वो हसन मुजतबा सैयदुल असखिया, राकबे दोशे इज्जत पेला को सलाम, मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम, शमे बज़्मे हिदायत पेला को सलाम, मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, वो हज़रत इमाम हसन साइल के छा तो फरमाए त ए साइल, ही सॼो घर तुंहिंजे हवाले आ, मुझे घर जे अंदर जेका बि शइ तोखे नज़र अचे उहा खणी हलियो वञ। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, उन साइल अर्ज़ कयो साईं ईअं वरी कीअं? पाण फरमाइनि था त हाओ मां हकीकत थो चवां, भली जेतिरी बि शइ मुंहिंजे घर जे अंदर मौजूद आहे, जो सामान आहे सॼो खणी वञ। वो सॼो सामान वो साइल गॾु थो करे पियो, हाणे उहो खणी नथो सघे त इमाम साईं फरमायो, हे मुंहिंजे चादर वटि हिन में भरी ॿधी खणी वञ। सखा ही न महबूब जे बचड़े जी सखा।